अस्सलाम वालेकुम दोस्तों। यार हिकु मिंट रुको। अॼु तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। अॼु वीडियो खे अॻिते न कयो, स्क्रॉल न कयो, स्किप न कयो। तव्हांजे बारे में ई ॻाल्हाइणो आहे। बसि अॼु ॻाल्हाइणो आहे तव्हां सां कीअं करे। वीडियो खे अॻिते न कयो। तव्हां खां सवाल पुछा कयां थो, तव्हां ई जवाबु ॾियो। तव्हांजा ई सवाल आहिनि, तव्हांजे बारे में ई आहिनि। यार छा तव्हीं पेप्सी जा मालिक आहियो? छा तव्हां कंहिं एरोप्लेन जा मालिक आहियो? छा तव्हां के वॾी मिल जा मालिक आहियो? छा तव्हां के मंज़िल ते रसियल आहियो? छा तव्हां वटि अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी आहे? छा तव्हां इज़ीली अमेरिका वञी सघो था? छा तव्हां इज़ीली दुबई, मलेशिया, कैनेडा, स्वीडन वञी सघो था? न। जवाब आहे न। छो? छाजे करे न? ॾिसो, पेप्सी बि कंहिं इंसान जी आहे न। एरोप्लेन कंपनी बि कंहिं इंसान जूं न। रॉकेट बि कंहिं इंसान ठाहियो आहे न। कंप्यूटर बि कंहिं इंसान ठाहियो आहे न। उहो मालिक आहे वाली वार साहब। तव्हीं छो न? तव्हां छो न? इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो। हाँ, जेके तव्हांजे जवाब जेके तव्हांजे ज़हन में आया आहिनि उहे त फज़ूल शयूं आहिनि। भई आउं करे कोन थो सघां। भई पेप्सी जो मालिक जेको आहे उहो त बसि करोड़पति हो, हुनजो पे जेको वॾो अरबपति हो। फिलाणो जहाज़ न, फिलाणी वॾी कंपनी आहे, फिलाणो हराम करे हीअं कयो आहे। इहे सभु इहे शयूं आहिनि। का हक़ीक़त कोन्हे, का सदाकत कोन्हे। ऐं हींअर बि दावा सां चवां थो त जंहिं कंडीशन में उहे हुआ उन खां तव्हीं बहितर कंडीशन में आहियो। जेकर तव्हां पाण खे ॾिसो, पंहिंजूं जेके क्वालिटीज़ आहिनि उहे ॾिसो, त तव्हां इन पेप्सी, इन कोला, इन जेके बिल्डिंग्स आहिनि, इन जेके करोड़पति, जेके अरबपति आहिनि, इन खां 5 क़दम अॻिते तव्हां निकिरी सघो था। ये फज़ूल शयूं आहिनि। ही आउं कुझु करे ई कोन थो सघां। मिसाल केरु सोचे थो पाण खे, हे त आउं करे कोन थो सघां। अमेरिका वञण त मुंहिंजे क़िस्मत में लिखियल ई कोन्हे। का वॾो उहिदो जज थियण त मूं वटि लिखियल ई कोन्हे। को कमिश्नर थियण त मूं वटि लिखियल ई कोन्हे। मुंहिंजी तक़दीर ई कोन्हे। मुंहिंजा नसीब फिटल आहिनि। मुंहिंजो हीअं आहे, मुंहिंजो हीअं आहे, मुंहिंजो हीअं आहे। सिर्फ़ु बहाना आहिनि इहे। कंहिं हज़रत जिब्राइल अची कंहिंखे बि ठपो हणी करे ऑफिसर कोन कयो आहे, करोड़पति कोन कयो आहे। जेको थियो आहे पंहिंजी महिनत सां, पंहिंजे बलबूते सां थियो आहे, पंहिंजी हिमत सां थियो आहे, पंहिंजे फ़ैसिलनि सां थियो आहे, पंहिंजी लगन सां थियो आहे, पंहिंजी मोहबत सां थियो आहे। मथां खां को बि लिखाई पर्ची कोन खणी आयो आहे। हज़रत जिब्राइल कंहिं वटि मैसेज कोन खणी आयो आहे तूं हीअं थी सघीं थो न। त जेकॾहिं उहे बि थी सघनि था, अवीं छो कोन था थी सघो? इहो रिया राज़ आहे, हिकिड़ो बिल्कुलु राज़ आहे। ऐं उहो अवाम में राज़ छुपियल आहे। हिते त सीने में, तव्हांजे ई सीने में राज़ छुपियल आहे। कहिड़ो राज़ आहे? कोटे कटो। मूंखे ख़बर आहे कहिड़ो राज़ आहे। हाणे वीडियो डिघे थियण जे करे वीडियो लंबो थी वेंदो, उन करे इहो राज़ इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में तव्हां खोले ॿुधाईंदुसि। जे ज़िंदगी में कुझु कामयाबु थियणु चाहियो था, अॻिते वधणु चाहियो था, हीअ वीडियो जी सीरीज़ तव्हां ॿुधो, जंहिंमें तव्हां पाण फील कंदव था यार इहा शइ मूं में आहे, वाक़ई में शइ आहे। पोइ छो? जॾहिं अलाह साईं ॿियनि करोड़पति, अरबपति जेके मालिक आहिनि, जेके सदर आहिनि, जेके प्राइम मिनिस्टर आहिनि, जेकॾहिं उन्हनि में उहे सभु क्वालिटीज़ ॾिनियूं आहिनि, साॻियूं अखियूं, साॻा नक, साॻियो शइ, साॻी दिलि, साॻा फ़ैसिला, साॻो अक़ुलु, त पोइ आमी छो कोन आहियो? सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे जंहिंजे करे तव्हां कोन आहियो। उहे शयूं तव्हां वेही करे गौर फ़िक्र कंदा ऐं उन शइ ते कमु कंदा, उन शयुनि खे इस्तेमालु कंदा पंहिंजी लाइफ में, पंहिंजे डिसीशन में, पावर्स में, त तव्हां इहे शयूं तव्हां लाइ को वॾो मसइलो कोन्हे। जे न कंदा त जीअं पंहिंजा पुठियां नस्ल इन ई में गुरबत जी ज़लालत में पीसबा आया आहिनि ऐं ज़लील थींदा आया आहिनि पाण। त जे पाण खे चेंज न कयो त को फ़र्क़ु कोन पवंदो। तव्हीं बि हिकु नस्ल हुन सां गॾु, पर पंहिंजे नस्ल लाइ, पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे घर लाइ, पंहिंजी फैमिली लाइ, पंहिंजे बचनि लाइ तव्हांखे कुझु करिणो पवंदो। तव्हांखे चेंज एजेंट थियणो पवंदो। तव्हांखे यू टर्न वठिणो पवंदो। पंहिंजी आदतुनि खां खे छॾिणो पवंदो, हटाइणो पवंदो। पंहिंजे सोचनि खे हटाइणो पवंदो, यू टर्न वठिणो पवंदो कामयाबी जी तरफ़। पोइ वञी कुझु तव्हां लाइ थींदो। न त कंहिं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो यार? कहिड़ो फ़र्क़ु थो पवे?
कंहिं ते को फ़र्क़ु कोन पवंदो। ऐं हीअं बि इन में अची 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 ने हिकिड़ो ॾींहुं ख़तमु थी वेंदा। इन करे तव्हांखे एडवाइस आहे पंहिंजो पाण खे चेंज कयो। ही वीडियोज़ आहिनि, ही तव्हां ॾिसंदो सीरीज़। हाणे हिकिड़ी वीडियो में सभु शयूं नथियूं थी सघनि, हुन करे वीडियो सीरीज़ तव्हां ॾिसो। नेक्स्ट जेको वीडियो आहे उन में तव्हां ॿुधाईंदो तव्हां छा आहियो, तव्हां सोचो छो था, तव्हांजी नाकामी जो रीज़न कहिड़ो आहे, तव्हांजी कामयाबी जेका तव्हां खां परे आहे, दौलत जेका तव्हां खां परे आहे, छाजे करे परे आहे, कहिड़ो रीज़न आहे। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में सभु शयूं क्लियर थींदियूं। जेके चैनल सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे तव्हां दॿाए छॾींदो त पहिरियां वीडियो तव्हां वटि ईंदो। भला जे सब्सक्राइब नथा कयो, को मसइलो कोन्हे, का शइ कोन्हे, को कंहिं ते को ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। जे पाण कामयाबु थियणु चाहींदो त एडवाइस तव्हांखे ॾींदासीं, न थियणु चाहींदो त कंहिं ते को फ़र्क़ु कोन पवंदो। इंसान जी कामयाबी लाइ अलाह साईं क़ुर शरीफ़ अथव माणियो, सही जवाब अथव माणिया हुआ न। जेकॾहिं ज़ात पाण ई अकुल अची वञे हा त पोइ छो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो अचनि, ॿिया नबी छो अचनि हा। हेॾा वॾा जेके आहिनि अलाह ताला जा जेके वली आहिनि उहे आया आहिनि, अलाह ताला जा नेक बंदा आया आहिनि, इमाम आया आहिनि, सभु आया आहिनि। छाजे करे? सम्झाइण जे लाइ। ज़ाहिर ऑटो त सम्झ में नथो अचे, पाण ई तव्हां मोटिवेट थी वठो, ईअं त आहे कोन। ज़ाहिर आहे इंसानु आहे, इंसान खे चयो आहे त भई किथां वठि, नसीहत वठि, हिदायत वठि, मशवरो वठि ऐं वठी पोइ उन ते कमु करणु शुरू कर। त असीं बि उहो मशवरो ॾियणु आया आहियूं, हिदायत ॾियणु आहियूं तव्हांखे। जेकॾहिं एक्सेप्ट कयो था, रहो था, असां साथ निभायो था त वेलकम, नथा थियो तॾहिं बि वेलकम। थैंक यू।